पासवानी शोआ अल वसीलत मा यतकर्रबु इलल गैर बशर के परे होते मुझे वेजे करने वसीलो जे माए अंदर ग्रामी मुफस्सर लिखता है कि वसीले मुझा मुराद मुर्शिद कामिल अकमल है। अल्हम्दुलिल्लाह असांखे अल्लाह तबारक व तआला वो मुर्शिद अता कयो जेको साहिब शरीयत ए मुर्शिद 600 किताब लिखया जेको सीरत में आला सूरत में आला गुफ्तार में आला रफ्तार में आला जेकी हर हिक दा सुन्नत मुस्तफा है ए वली दी निशानी हुंदी है। मदीने वाले साईं का सवाल किया गयो इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए सुरेला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन औलिया अल्लाह ए अल्लाह का रसूल असा के बुधायो वली केरा वली दी अलामत केड़ी आ मदीने वाले ताजदार पांचे सिपाने अदर सा फरमायो इज़ारुल फकिरल्लाह जेते से असा रब याद करके वने इन के वली के बुआए। अल्हम्दुलिल्लाह असा जो मुर्शिद हुजूर इमामुल मुत्तकीन वो सोनो बेनमाजी मानू बेटी मानू जेको पुलिस ने मार सा सुधरी न सको सदन चेहरे मुबारक पे दिसत हुआ जेको बेटी मानू हुंदो आ बेनमाजी नमाजी दी वेंदो आ जेको मानू शराबी हुंदो आ शराब सड़े वेंदो आ निगाह जो वो कमाल आ जेको मानू पंज वक्त नमाज नथो पढ़े तो तहज्जुद पढ़ण लगंदो आहे। अईज़ान गिरामी अल्हम्दुलिल्लाह असा जो उन कामिल अकमल सां ताल्लुक आ जेको जंहिंमें शरीयत आ जंहिंमें तरीक़त आ जंहिंमें मारिफत आ जंहिंमें हक़ीक़त आहे। अल्हम्दुलिल्लाह असा जेके विलायत जा 4 शर्त आहिनि वली वली जा जेके 4 शर्त आहिनि पहिरियों शर्त इहो आ त उहो जेको वली आ उहो किताबनि मां मसाइल इस्लाम पाण हल करे। अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजो मुंहिंजो पीर 600 किताब जो मुसन्निफ आ किताब जेके मुसन्निफ आहिनि किताब लिखण वारा आहिनि उन्हनि खे क़द्र हूंदो एहसास हूंदो किताब लिखण केॾो कमु ॾुखियो हूंदो आ। हे हिकु जवान आ जंहिं उम्मत जो इस्लाह कयो आ आमाल जो इस्लाह कयो आ अक़ाइद जो इस्लाह कयो आ जंहिंजो हर तरीक़ो सुन्नत आ निहारण सुन्नत ॻाल्हाइण सुन्नत अल गरस मुंहिंजे पीर जो हर हिकु तरीक़ो सुन्नत मुस्तफा जे मुताबिक़ आ। अल्हम्दुलिल्लाह जे साहिब वसल असां महफ़िल में शरीक आहियूं उहो बि अल्लाह जो कामिल अकमल आरिफ बिल्ला वली हुयो हज़रत ख्वाजा महबूब इलाही रहमतुल्लाह तआला अलैहि। अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत असां जो ताल्लुक हुजूर इमामुल मुत्तकीन सां आहे ऐं तसव्वुफ़ जे अंदरि इहो हूंदो आ तरीक़त में इहो हूंदो आ तव्हां पंहिंजे पीर सां जेतिरी मुहबत कंदो जेतिरो नीह लाहींदो पीर सां मुहबत पार कंदो रसूलुल्लाह जी मुहबत पार मिलंदव पीर सां मुहबत शेर कंदो उहो तव्हांखे ओतिरो फैज़ मिलंदो। अज़ीज़ान गिरामी ही दज्जाली दौर आ हींअर इल्हाद आ बेदीनी आ हिन पुरफितन दौर जे अंदरि जे असांजे अक़ाइद जो इस्लाह कयो आ आमाल जो इस्लाह कयो आ उहा ज़ात मुंहिंजी मुराद हुजूर इमामुल मुत्तकीन शेखुल हदीस व तफ़सीर मुंहिंजो महबूब दिलबर साईं मदनी नक्शबंदी कादरी आहे। ऐं अल्लाह ताला पाण फरमाया वसीलो वठो वसीले मुंहिंजा मुराद मुर्शिद कामिल अकमल आ जीअं उन्हे खे पाणी ज़रूरी हूंदो आ बुखे खे मानी ज़रूरी हूंदी आ नापीन खे लठ जी ज़रूरत हूंदी आ सहारे जी ज़रूरत हूंदी आ हर इंसान खे मुर्शिद कामिल अकमल जी ज़रूरत हूंदी आ। असां आहियूं करमी असां केरु आहियूं करमी जी माना इहा आहे ख़ुशकिस्मत करमी जी माना छा आहे ख़ुशकिस्मत अल्लाह जा लातादाद शुक्र करोड़ा शुक्र जंहिं दज्जाली दौर जे अंदरि असांखे मुस्लिम मुरब्बी अहिड़ो अता कयो जेको कामिल अकमल वली आहे। नबी जा अल्लाह ताला ने फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनू मअस-सादिक़ीन ए ईमान वारो अल्लाह का डरो वकूनू मअस-सादिक़ीन ऐं सच्चन मानण सां गॾु हुजो उन्हनि जी सोबत इख्तियार कयो बैत इख्तियार कयो। साहिब रूह बयान वारे
किया सादिकीन ऐ वल आरिफीन सादिकीन मंझा मुराद अल्लाह जा आरिफ बिलाह माना है वली है अजन हिरानी मुझो पीर सनन शान आला है बस इन शेर से बापा जो बयान इस्लाम क्या दो आप ही जरा अपनी अदाओं पर गौर करें अगर हम कहें तो शिकायत करें सुभान अल्लाह हाणे हाफिज कमालुद्दीन करमी साहब मुझे दावत अर्ज़ कनस त माइक ते अचन ऐं तिलावत कलामी पाठ करेंगे। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم صدق الله العظيم सुभान अल्लाह तमाम दोस्तों के गुजारिश है सिर्फ सिजू करे रहो इंशाअल्लाह ताला हुजूर किबला आलम सैयदी व मुर्शिदी इंदा साईं तमाम उनकी ज़ियारत कंदासीं ऐं सदन जे इब्तिदा में नमाज़ पढ़ंदासीं इहो शर्फ़ हासिल थींदो सुभान अल्लाह चओ साईं अल्लामा मौलाना साईं गुलाम रसूल करमी साहब खे माइक ते दावत ॾियोसि त पाण स्टेज ते अचनि ऐं मुख़्तसर पंहिंजो बयान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन अम्मा बाद فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يعظم شعائر الله فإنها
रब्बिका रब्बिल इज्जत अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिरादरान इस्लाम, सभई आशिकान रसूल पतंगन जिया परे होरे खां हली असां ऐं तव्हां पंहिंजे हादी, पंहिंजे रहबर, पंहिंजे क़ाइद, पंहिंजे इमाम, पंहिंजे मुर्शिद, मुर्शिदन जे मुर्शिद, क़ुदवतुल औलिया, ज़ीनतुस सुलहा, हज़रत ख्वाजा ख्वाजगान, क़य्यूम ज़मान, हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि जी सालाना उर्स मुबारक ऐं जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में ऐं पंहिंजे क़ाइद, पंहिंजे हादी, पंहिंजे रहबर, पंहिंजे मुर्शिद सोने दिलबर साईं जी ज़ियारत ऐं सोने ख़िताब ॿुधण जे लाइ असीं हिते पतंगन जियां हाज़िर थिया आहियो। अव्हां खे लख लख मुबारक। अज़ीज़ान मोहतरम, हिकिड़ो नंढड़ो शेर यादि अची वियो। शमो जेका रहे रोशन आका मदीने वारे जे नूर सां हरदम, भला चमड़े सदो फड़को उन्हीं खे छा उधाईंदो। या रसूल अल्लाह, अव्हां जे शर्फ आमद खां असीं थियासूं सभई सरहा, असांजो थियो दिलियूं शादा। भली आया, भली आया, भली आया। निहायत वाजिबुल एहतराम उलमाए जी वकार ऐं सभई आशिकान रसूल, आशिकन ऐं हुबदारन पतंगन जियां परे परे खां हज़रत महबूब इलाही जे आस्थाना आलिया ते तशरीफ़ फरमा थिया हो। इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो असां ऐं अव्हां ते वॾे में वॾो एहसान आहे। जो सुभान अल्लाह। अॼु दज्जाली दौर आहे। ही अल्लाह वारनि जी कशिश आहे, मक़नातीसी मोहब्बत आहे, जेका गुंबद ख़िदरा वारे साईं खां वठी करे अल्लाह वारा असांजे दिलनि में पलटनि था। उन्हनि जे मोहब्बतुनि जे करे तॾहिं तव्हांजे गुलनि ते मदीने वारे वीर जे सुन्नत मुबारक वारी साई चादर सजायल, चेहरे ते बाग़ मोहम्मदी सजायल ऐं मथे मुबारक ते सुन्नत मुस्तफ़ा ताज मोहम्मदी सजायल। अल्हम्दुलिल्लाह, तव्हीं बरकतुनि वारा आहियो जो तव्हांजी असांजी निस्बत मोहब्बत अल्लाह वारनि सां थी आहे। ऐं असांजो हादी, असांजो क़ाइद, तव्हांजो क़ाइद, मुंहिंजो क़ाइद, इश्क वारनि जो क़ाइद, अहले सुन्नत वारनि जो क़ाइद, उलमा जो क़ाइद। जेकर इमाम अहले सुन्नत चवां त इन में शक न आहे, जेकर इमामुल औलिया चवां त शक न आहे, जेकर मुजद्दिद दीन मिल्लत चवां त इन में को शक न आहे। छो त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे मुंहिंजे करमी जमाए जे सालार सरवान सोने मुर्शिद दिलबर साईं खे अल्लाह तबारक व तआला खूबिन सां मालामाल फरमायो। जे उन्हनि जो हलण ॾिसो त सुन्नत मुस्तफ़ा, वेहण ॾिसो त सुन्नत मुस्तफ़ा, कलाम करण ॾिसो त सुन्नत मुस्तफ़ा,
अखलाक ॾिसो त सुन्नत मुस्तफ़ा, गुफ्तार ॾिसो सुन्नत मुस्तफ़ा, रफ़्तार ॾिसो सुन्नत मुस्तफ़ा, जे उन्हनि जूं ख़ुशियूं ॾिसो सुन्नत मुस्तफ़ा, उन्हनि जूं गमूं ॾिसो सुन्नत मुस्तफ़ा। पंहिंजे मुहिबनि खे, पंहिंजे हुबदारनि खे, पंहिंजे मुतबनि खे इहा ई नसीहत कंदा आहिनि त ही मुंहिंजे आका पीरी लजपाल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। जेकॾहिं हिन तरीक़े ते तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो त तव्हां हिते बि सरहा हूंदो, दुनिया जे अंदरि सरहा हूंदो, आख़िरत में भी सरहा हूंदो। अल्हम्दुलिल्लाह हिन दजाली दौर में, हिन फितने फसाद जे दौर में अज़ीज़ाने मोहतरम अल्लाह तबारक व तआला जा अणगणिया इंसान जो मदीने वारो मीर असांखे नसीब फरमाए, उन जो कलमो पढ़ण वारो उम्मत अल्लाह ओ हक दिल बरसाई प्यारा मां दिली वारा, ओ हक दिल बरसाई प्यारा ओ मां दिली वारा, राजन खे रंगलाए छॾिया थई मुर्शिद मां दिली वारा। हक दिल बरसाई तव्हां भई हथ मथे खणी मुर्शिद जो इस्तक़बाल। हक दिल बरसाई प्यारा मां दिली वारा, हक दिल बरसाई प्यारा ओ मां दिली वारा, राजन खे रंगलाए छॾिया थई मुर्शिद मां दिली वारा, राजन खे रंगलाए छॾिया थई मुर्शिद मां दिली वारा। हक दिल बरसाई भई हथ मथे खणी, हक दिल बरसाई प्यारा मां दिली वारा, हक दिल बरसाई, हक दिल बरसाई प्यारा ओ मां दिली वारा, राजन खे रंगलाए छॾियो थई मुर्शिद मां दिली वारा। ओ तुझी रंगलाए छॾिया थई मुर्शिद मां दिली वारा। हक दिल बरसाई प्यारा ओ मां दिली वारा, हक दिल बरसाई प्यारा मां दिली वारा, राजन खे मुर्शिद मां दिली वारा। अल्लाह अल्लाह अस्सलाम वालेकुम। इससे तो तिरछी दवा ये थोड़ी ही बस अच्छे देखो थोड़ी ही माना अल्लाहु अकबर। समी अल्लाहु लिमन हमिदा। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर।
الله أكبر الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر السلام عليكم ورحمة الله السلام عليكم ورحمة الله استغفر الله استغفر الله الله آمين الله آمين الله آمين الله آمين لا إله إلا الله ये माइक चालू कर
तमाम दोस्तन के गुजारिश है बस ते वेही रहो सिर्फ पंहिंजो रुख स्टेज जी तरफ कयो केर बरते वधण जी कोशिश न करे ऐं विचा रस्तो छॾियो हुजूर क़िबला सैयदी व मुर्शिदी स्टेज ते तशरीफ फरमा थियण वारा आहिनि रस्ते में रुकावट न थियो ऐं सभई पंहिंजो रुख स्टेज ऐं ज़िक्र अल्लाह 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 नहीं इतने भी है ना तमाम दोस्तन के गुजारिश थी कजे त वेही रहो को भी न बिलखुसूस लाउड स्पीकरन के पासे में ऐं बिजली के तारों जो ख्याल रखो ऐं वेही रहो स्टेज ते वधण की को कोशिश न करे महफ़िल की कार्रवाई शुरू थी चुकी है तवाई असां पंहिंजे मुर्शिद कामिल सैयदी व सनदी महबूब दिलबर साईं दामत बरकातुल आलिया स्टेज ते तशरीफ फरमाए असां ई तव्हां संदन जी ज़ियारत करे रहिया आहियूं चओ सुभान अल्लाह हथ खणी जो ॿई हथ बुलंद करे जेके मुर्शिदनि जे इनकाज में मिलाद में उस मुबारक में ख़ुशि आयो झूमी झूमी सुभान अल्लाह नाज़ शरीफ पढ़ण जे लाइ ऐं पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे बचड़े साहिबज़ादा साईं मोहम्मद महदी करमी साईं खे गुज़ारिश कंदुसि त पाण माइक ते अचनि ऐं नाज़ शरीफ पढ़नि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी वाया ॾिठे दिलबर जी दरबार बेड़ा पार थी वाया आई उर सवारी रात उठे रहमत जी बरसात आई उर सवारी रात उठे रहमत जी बरसात मुर्शिद ज़ात बरकात ने ज़िक्र जी सौगात लथा गम में जाग बारक की चार थी वाया मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी वाया ॾिठी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी वाया परे परे का फकीर ॾिसण आया पंहिंजो पीर थियो साहस धीर जिए जिए मिठो पीर परे परे का फकीर ॾिसण आया पंहिंजो पीर थियो साहस धीर जिए जिए मिठो पीर लथी साजन आहे सार सरशार थी वाया मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी वाया ॾिठी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी वाया मुर्शिद मुंहिंजो गम मिठाल आए नंगी नंग पाल मुर्शिद मुंहिंजो गम मिठाल आए नंगी नंग पाल ॾिसी मुंहिंजा हिन हाल कयो साईं मला माल ॾिनई ख़ैर जो करार त सुकार थी विया मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी विया ॾिठी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी विया बाबा फज़लाबाद
तिना जंखे मोला माना आया संदन सना खान तुम्हें दिल पर संगे कान खुल्या अंदर जा इसरार सिंगार थिवाया खुल्या अंदर जा इसरार सिंगार थिवाया मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थिवाया चिट्ठी दिल भर दी दरबार बेड़ा पार थिवाया सुभान अल्लाह तवाब चओ इन पासे जे दोस्तनि खे गुज़ारिश आहे वेही रहो तव्हांजे पुठियां बि आशिक वेठा आहिनि मुर्शिदनि जे दीदार जे लाइ उन जे साम्हूं दीवार न थियो सभई वियो सभिनी जे मोहबतुनि जो क़दुरु करियो हाणे आऊं माइक ते दावत अर्ज़ कंदुसि ख़लीफ़ा महमूद पतूजो करमी साहब जे साथी खे पाण स्टेज ते अचनि ऐं मदद सराई जी सआदत हासिल कर बुलंद से जिक्र करो अल्लाह अल्लाह सभी मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मजलस अजमीला दबारिया वो आला सबरी सितवारा रहमत जी जारिया हसनैन जनाना जो सुभान ओ हसनैन जनाना झलक मथा सारे लोग दीवानो सब प्रो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब मोहम्मद हो मलायो सब खुशो मोमिना मोहम्मद हो खुशी अदा की सब गायो खुशी अदा की सब गायो मके मेरा उठी
लगी विया दुका डोलावा सब आलू फेरो पालवा मनायो सब खुशो मोहम्मद घाट आयो मनायो सब खुशो मोमिना मोहम्मद घाट आयो पिया के नूर चटका सा मते जा माग रोशन था पिया के नूर रोशन था मके जा माग रोशन था पिया के नूर चटका सा मके जा माग रोशन था हली हूँ हरी गुरु मिलई आयो तेरी पगदार आयो मनायो सब खुशू मोमिना मोहम्मद घाट आयो खुशियाँ जागी सब गायो सके में जा मुझायो सतो सरदार आयो वो खुशियाँ जागी का सब गायो खुशियाँ जागी का सब गायो मक्के में जाम आयो मलायो सब सुभान मोमिना मोहम्मद घाट आयो आगे दिल्ली सब सबस साथी सबई बरिया सबस साथी सबई बरिया सबे तो या वो हास दो तो या हास दो मुटे माता मचायो अल्लाह सब खुशो मोमिना मोहम्मद घाट आयो खुशो कर शहरत कर मिलाद अरबिया जो विदाई जो खीरा खंडू मिसरी विदाई जो खीरा खंडू मिसरी तो महतार आयो तो महतार आयो मलायो सब खुशो मोमिना मोहम्मद घाट आयो अल्हम्दुलिल्लाह मुझे सोने रोजे वाले जो उर्स शरीफा दिल से बटे मिसरा के आशिक काया में तो आगे तेई बुधाया ओ बाबा बस मगिया तुझी दरगाह सोना फजल आबाद बाबा बस मगिया तुझी दरबार सोना महबूब इल्लाह कयो आज असद का नूरानी निगाह ओ सोना फजल आबाद आया सभई हो साल दरते आया सभई हो साल दरते रखी में दूर तोर बराते मनी दो अंगल आदा अल्लाह ओ सोना महबूब इल्लाह सुभान अल्लाह वाह वाह बस गया
तुझी दरगाह सोना महबूब लागे शहर यवां जो वद शानदार छोट मिठा हिते तुझ मसाला शहर मतली जो वद शानदार छोट मिठा हिते तुझ मज़ारा वसे हिते रहमत मिठा हरमा वो फजल आबाद कयो अज असां ते नूरानी निगाह सोना फजल आबाद जो सुभान उस मुबारक अज तुझो आशिक हितेड़े सब फोटो जो सुभान साईं उस मुबारक अज तुझो आशिक हितेड़े सब फोटो अनकना तमा सफेदा था सोना फजल आबाद जे पे अचलता सारल सारा दल जकयो था सोना मतलब पूरा दल जकयो था मतलब पूरा खुदा जाने सफर जो तो करो सोना महबूब इलाही तो सुभान कयो अज असां ते नूरानी निगाह सोना फजल आबाद हिन दरगाह जो गाती नशीना वो मुर्शिद दिल बरसाए ॾाढो हसीन हिन दरगाह जो गाती नशीना मुर्शिद दिल बरसाए ॾाढो हसीना मुर्शिद दिल बरो साईं हसीना सीना ठंडा पर्दो बजो कलामुल्लाह वाह सोना फजल आबाद कयो अज असां ते नूरानी निगाह सोना फजल आबाद नक्शबंदी पीर निराला सारे जग में मुर्शिद तुझो नक्शबंदी पीर निराला सारे जग में तुझो नालो सारे जग में तुझो नालो रहमतपुर पारे तो के अगे छजो सोना रहमतपुर पारे तो के अगे छजो सोना महबूब इलाही जो भी आवाज़ी अदब अजारे वो जो भी आवाज़ी अदब अजारे फैज़ वखेती या खलकत सारी फैज़ वखेती ही कर्म जमायत सारी क़यामत ताईं पसंदों के दरसिगा हो सोना फजल आबाद वो बहवा बस गया तुझी दरगाह सोना फजल आबाद कयो अज असां ते नूरानी निगाह सोना महबूब इलाही वो नवाज़ल ते जो करम झुका दो छोक अचण में सुस्त ॾाढो नवाज़ल ते कजो साईं करम झुका दो छोक अचण में हिकु सुस्त ॾाढो कबूल की दर्द जाने अमल को नाहे सोना फजल आबाद वाह बस दाम गया तुझी दरगाह सोना महबूब इलाही कयो अज असां ते नूरानी निगाह सोना रोज़े वारा सुभान अल्लाह दिल की गहराई सां
जोश ऐं खरोश सां अक़ीदत ऐं एतिराम सां तकणी जो सुभान अल्लाह। हाणे आउं दावत ख़िताब अर्ज़ कंदुसि हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद बुढ़ल करमी मदसुल आली जिन खे पाण स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो ख़िताब फरमाए। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिल गदाति वल अशी। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम। थोरन मथे थोरा मोते मारो अड़न जा थर में वारी थोरड़ी तिहां खां बि घणेरा भलायूं ऐं फेरा ऐं लाहियो लाहींदसि केतिरा। रब जा शुक्र एहसान ऐं उन रब जा असांजे मथां करम जंहिं मालिक करीम हिन भलारे महीने जे अंदरि मीलाद मुस्तफ़ा व उर्स मुस्तफ़ा ऐं ख्वाजा महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकदहू जे उर्स मुबारक में ऐं मुंहिंजे मुर्शिद जे दीदार जे लाइ असांखे हिते गॾु कयो आहे। दोस्तानी जी वकार हिन नाचीज़ अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद फुरकान रशीद मां जेका आयत करीमा जे जुज़ पढ़ण जो शरफ़ हासिल कयो उन आयत में रब करीम इरशाद फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिल गदाति वल अशी। वे उन्हनि सां जेके पंहिंजे रब खे सुबुह ऐं शाम यादि कंदा आहिनि। रब करीम हिन आयत मुबारका जे अंदरि उन्हनि सां वेहण जो हुकुम फरमायो आहे जेके अल्लाह खे यादि करण वारा, जेके रब जी इबादत करण वारा, जेके गाफ़िलनि मंझां आहिनि, जेके माण्हुनि खे हिदायत करण वारा, जेके रब जी इबादत में सुबुह ऐं शाम बसर करण वारा, उन्हनि सां रब गॾिजी वेहण जो हुकुम फरमायो आहे। अॼु कर्मी जमायत वारो मुंहिंजा भाइरो अवां ख़ुश नसीब आहियो जो अॼु असां अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद ते अमल कयो आहे, जो अॼु असां अल्लाह जे ज़िक्र वारे अल्लाह जे सालिह माने सां गॾु अची वेठा आहियूं। यानी असां क़ुरान ते अमल करण वारा आहियूं। मुंहिंजे मुर्शिद खे ॾिसो, थोरो दीदार त कयो। सुभान अल्लाह। केॾो मुंहिंजे सुहिणे दिलबर जो चेहरो हसीन आहे जेके ॾिसण सां दिलि चवंदी आहे अल्लाह। का ज़बान ख़ाली न हुजे, हर ज़बान ते अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असां अल्लाह जा शुक्र कयूं, अल्लाह जा एहसान मञूं जे रब करीम इन तजाली दौर जे अंदरि असांखे उहो कामिल मुर्शिद ॾिनो जे गुमराही मां कढी हिदायत नसीब कई, जंहिं गुनाह जे गम मां कढी चादर पटको ऐं ॾाढी सां सवारे छॾियो आहे। होॾे ॾिसो मुंहिंजे पीर जी करामत, थोरो निगाह त फिरायो। हे मुंहिंजे पीर जी जीअरी करामत आहे। माण्हू पुछंदा आहिनि त करामत ॿुधायो, अल्लाह वारो आहे त करामत ॿुधायो। उन्हनि खे चओ पंहिंजे पुट खे सुधारो ॾेखारो, पंहिंजी घरवारी खे नमाज़ पढ़ाए ॾेखारो। हिन दौर जे अंदरि ॾाढ़ी रखण चपल खां वधीक ॾाढो कम थी चुको आहे, पटको ॿधण मुश्किल कम थी चुको आहे। पर हिन जवान अल्लाह सेहत अता फरमाए मुंहिंजे पीर खे जे लखनि खां मथे लातादाद इंसाननि खे सिर्फ़ फर्ज़ी नमाज़ न बल्कि तहज्जुद जो आदी बणाए छॾियो। अब आहे तो ॻाल्हि कयूं जेके मूंसां मुंहिंजी ॻाल्हि ते मुतफ़िक़न हथ मथे कनि। अल्हम्दुलिल्लाह हे मुझे पीर जी करामत आहे, हे मुझे दिलबर, मुझे मुर्शिद, मुझे हाथी जी करामत आहे, फैज़ आहे। बस निगाह खणंदा आहिनि, कटियल कल्ब, कारा
धोपी विदा आहिनि साफ़ थी विदा आहिनि उहे इंसान जेके ईद जी निमाज़ पढ़ण जे लाइ तयार न हुआ अॼु उहे तहजुद गुज़ार थी विया आबद थी विया ज़ाहिद थी विया अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह कोन मुंहिंजे पीर जी तारीफ़ कजे या न कजे अबा तव्हां वेंदा अस्पताल में जॾहिं फ़ाइदो थींदो आहे पोइ चवंदा फलाणो डॉक्टर वाह जो भलो पर हे दिलनि जो दिलदार हे दुनिया आख़िरत संवारण वारो जवान आहे पोइ हिन जी तारीफ़ कंदो या न कंदो बसि आख़िरी शेर पढ़ी मां पंहिंजी जॻह ते उठां पढ़ो सल्लल्लाहु वो मुझे मुर्शिद जी महफिल में मुझे दिलबर जी महफिल में ओ फैज़ इलाही गफ़ारी 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 पयो माणी दे पल पल में मुझे मुर्शिद जी महफिल में मुझे दिलबर जी महफिल में मुझे रहबर जी ओ फैज़ इलाही गफ़ारी 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 पयो माणी दे पल पल में मुझे मुर्शिद जी महफिल में ओ खाली आँखां नाहे वयो को जो भी आई दो रहमत बरकत मुर्शिद जी महफिल में है माण्हू मुरादूं हर हिक आशिक मुंहिंजे पीर जे दरबार आयल आफ़तूं अर्ज़ समाई दूर थियनि थियूं सिरता ओ पाण पिया था पुॼाइनि 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 मुश्किल में मुझे मुर्शिद जी महफिल में अल्लाह शाह मुझे तमाम जो बुधन पंज बारगाह के संदर कबूल मंजूर फरमाए तमाम अलैहि सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे आऊं दावत खिताब अर्ज़ कंदुसि उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना खलीफ़ा साईं अब्दुल कादिर करमी मदरसुल आली जिन खे पाण स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो खिताब फरमाइनि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व औलियाए उम्मतिहि व उलमाए अहले सुन्नतिहि अजमाइन इला यौमिद्दीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। के नक्शबंदे आलम नक्शे मरा बंद नक्शे चुना बंद के गोयंद नक्श बंद।
आफा गर दीदाम मेरे बुतावर जीदाम बिस्यार खूबा दीदाम लेकिन तो चीजें दी गई। बिरादरान इस्लाम निहायत वाजिबुल एहतराम अज दारुल इरशाद दरबार आलिया फजलाबाद शरीफ चो सुबहान अल्लाह। तवां असांजी हाज़री शमसुल आरिफीन कमरुल कामिलीन ख्वाजा ख्वाजगा हजरत किबला साईं मोहम्मद इलाही बख्श अल मारूफ महबूब इलाही जंहिंजी दरबार में जंहिं सोने जे मरकज़ में अज जमायत आलिया गफारिया इलाहिया करमिया सोने महबूब दिलबर साईं जे नज़रनि जे साम्हूं वेठल उन महबूब जे 35 सालाना उर्स मुबारक जी तकरीब में मुर्शिदन फरमायो तो बाबा साईं जो उर्स बि कंदासीं ऐं मदीने वारे साईं जो मीलाद बि कंदासीं। ऐं इहो अॼु न बल्कि सालनि खां या उर्स शरीफ जी तकरीब बि थींदी आहे ऐं मदीने वारे मीर जो मीलाद बि थींदो आहे। असांखे अजब आहे कंहिं महफ़िल में कंहिं मीलाद जे मजलिस में कंहिं दीनी प्रोग्राम में किथे को आलिम ॻाल्हाए को मुफ्ती ॻाल्हाए को मौलवी ॻाल्हाए को कारी ॻाल्हाए को कातिब ॻाल्हाए को हाफ़िज़ ॻाल्हाए पर हे फज़लाबाद जा आशिक़ खुश नसीब आहिनि जो हिकु महबूब इलाही जो उर्स हुजे ऐं दीदार वारी दिलबर साईं मुर्शिद करीम जो हुजे। कौन सुभान अल्लाह चई। हे जमायत खुश नसीब आहे जो महबूब इलाही जे उर्स में भी शरीक आहे ऐं मुर्शिद सोने महबूब दिलबर साईं जो दीदार सां बि हमकिनार थी रही आहे। इन खां मथे हज़ारे जलसा ॾिठा आहिनि, हज़ारे सवे मजलिसूं ॾिठियूं आहिनि, तकरीरूं ॿुधियूं आहिनि, तकरीरूं ॿुधी ॿुधी जाम ॿुधी छॾियूं आहिनि। तकरीरनि सां फ़ाइदो कोन थींदो आहे पर जॾहिं यार जी नज़र थींदी आहे तो खुदा जी इज्जत जो कसम बेनिमाज़ी निमाज़ी थी वेंदो आहे। हिननि माण्हुनि खे तूं ॾिस ही जेके माण्हू तोखे नज़र था अचनि तव्हां सम्झो था हे पटका हे ॾाढ़ियूं हे चादरूं हे शायदि मुफ्ती हूंदा हे मदरसनि में पढ़िया हूंदा शरा विकाया ऐं हिदाया पढ़िया हूंदा कुदूरी पढ़िया हूंदा दुरे मंसूर ॾिठो हूंदनि इन्हनि फ़तवाऊं पढ़ियूं हूंदियूं तफ़सीर पढ़िया हूंदा न न कंहिं मदरसे में हे कोन विया आहिनि दर्स निज़ामी कोन पढ़िया आहिनि पर दिलबर साईं फज़लाबाद वारे मातरी वारे मीर सोने जे नज़र जो शिकार थिया आहिनि। चो सुभान अल्लाह, हथ मथे करे चो सुभान अल्लाह। इहो नज़र जो फैज़ तव्हां वटि पहुतो आहे। असां वाकई गुनाहगार आहियूं, समय असां में ऐब हूंदा पर वरी बि खुश नसीब आहियूं जो मातरी वारे सोने दिलबर साईं जे दामन में हथ आहे। अगर असां कंहिं दानी पीर वटि हलिया वञूं हा जंहिं उहो पीर न निमाज़ जी पुछा करे न ज़िक्र जी पुछा करे न सुन्नत जी पुछा करे पर हिन पर फितन दौर में जिते दीन जी माण्हुनि वटि अहमियत कान रही आहे निमाज़ जी अहमियत कान रही आहे बाबा असांजो कुर्तो पाए अचो निमाज़ पढ़ो न पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आहे असांजो नारो लॻायो भली दाढ़ी हुजे या न हुजे पर मुंहिंजे पीर फरमायो न न मुंहिंजो मूंखे नारो न खपे मुंहिंजी को तरानो पढ़े मूंखे उन सां ख़ुशी न थींदी आहे। हज़रत उमर फरमायो हो जेकॾहिं हिकिड़ो को माण्हू मोहम्मद मिठड़े जी को हदीस ॿुधाए को 10 वठ सोन जा सामान जा भरियल मूंखे ॾिए त मूंखे एतिरी ख़ुशी नसीब कोन थींदी एतिरी ख़ुशी कोन थींदी जेतिरो मुंहिंजे पुटु मोहम्मद मिठे जी हिकु हदीस ॿुधाए छॾींदो। हे जमायत
रस्मी रवाजी ना है को रस्म करे हलो वने न हे सूफिया इकराम जी जमायता सुलहा जी जमायता उलमा जी जमायता औलिया जी जमायता जंजी अगवानी तुंजो पीर मुझो पीर दिलन जो पीर मुर्शिद सुनो दिलबर साईं करे रहो इंशाअल्लाह करमी फकीर घबराना तू के रस्मी रवाजी जे पुछा नहीं के इल्हादी जे पोया नहीं बेदीन जे पोया नहीं जे ओडे वनिया ते चकाश तो वट न हो जे हा जाड़े जीए चो उनके जे जीए सिखारियो असा बराबर मदरसा में पढ़िया हन पर हकीकत में जेके मदरसे में पढ़िया उन्हन के भी फैज मुझे दिलबर साईं जे रंग लगाए छड़िया अज वो बेड़ो अज वो काफिलो हली रहियो आहे मुझे मुर्शिद करीम जे क़यादत में मुखे खुशी थींदी आहे मां पंहिंजी जमायत खे ॾिसंदो आहियां उलमा खे ॾिसंदो आहियां खुलफा खे ॾिसंदो आहियां फ़कीरनि खे ॾिसंदो आहियां करमी उलमा खे ॾिसंदो आहियां या मुंहिंजे पीर कामल जा बचड़ा साहिबज़ादनि खे ॾिसंदो आहियां सभिनी जे सिरनि ते साम्हूं सुन्नत मुस्तफ़ा जो फैज़ान नज़र ईंदो ॿिया बि पीर ॾिठा आहिनि ॿिया बि साहिबज़ादा ॾिठा आहिनि हिकु शइ आहे त ॿी शइ कान्हे पटको आहे त ॾाढ़ी कान्हे ॾाढ़ी आहे त पटको कोन्हे सुन्नत कान नज़र ईंदी पर वाह मुंहिंजे मातली वारा सोना तो वाह जो दर्स पढ़ायो आहे उहो जेको मदीने वारे साईं जेको फैज़ नक्शबंदी उतां हलायो हुयो सिद्दीक़ अकबर खां सहाबा खां ताबई खां तबो ताबई खां अइमा मुजतहिदीन खां औलिया कामिलीन खां उलमा रासिखीन खां फज़ल अली कुरैशी का हजरत पीर मिठा अब्दुल गफ्फार का महबूब इलाही का दिलबर साईं का अज जमायत में फैज नजर अची रहियो आहे तू चेन मातली चोता वञो तव्हांखे मातली में छा थो मिले फज़लाबाद में छा थो मिले अरे तू नाबी नहीं हली आ हिते ॾिस त फ़कीरनि खे छा मिलियो आहे अबा जे मुर्शिद जो फैज़ मिलियो आहे हथ मथे करे वञ हे फैज़ ॾिस हे पटका ॾिस हिन दजाली दौर में जिते पीउ पट पंहिंजे पीउ जो चयो नथो वठे न्याणी पंहिंजी अम्मा जो चयो नथी वठे जिते माण्हू सरेर मोदी साहब ॿुधायो त पीउ खां पट नथो मञे पर मुर्शिद करीम हज़ारनि माण्हुनि जा मुंहुं द्वारे छॾिया आहिनि हज़ारनि माण्हुनि खे सुन्नत मुस्तफ़ा सां सिंगारे छॾियो आहे इहो फैज़ न ॾियो चाहे अज महबूब इलाही जी मज़ार अज खुश आहे त बराबर जेको मां पंहिंजी अमानत ॾेई आयुसि उन अमानत खे अॼु वधाइण वारो अञा जवान वेठो आहे का कमी काने का कच्ची काने का जमायत में बिदत काने रुसूमात ना है शिरक ना है गलत कमन ना है तू हम दरवाजे का किरास करे अंदर ईंदे तो के रुगो सुन्नत नजर ईंदे जिक्र नजर ईंदो नमाज नजर ईंदी दाढ़ियूं नजर ईंदियूं पटका नजर ईंदा घर में मस्तूरात में औरतन में उन्हनि में सुन्नत ऐं जिक्र नजर ईंदो पर्दो ऐं सतर नजर ईंदो छो हे महबूब इलाही जी रोशनी बारिल्ला जंहिंजी अॼु निगरानी मुझे दिल पर साईं करे रहियो आहे हलो यार एक कदम बेड़ो त्यार आहे हलो यार एक कदम बेड़ो त्यार आहे ओ बेड़े हलाइण वारो ओ दिल पर यार आहे है बेड़े हथो खची पड़ो बेड़े हलाइण ओ दिल पर यार आहे हलो यार हिकदम बेड़ो प्यार आहे महबूब इलाही मुर्शिद करीम फरमाईंदा फ़कीरो जना रबीउल अव्वल जो महीनो मिलाद जो अची वञे त असांजा फ़कीर इलाही करमी फ़कीर भले मिस्कीन हुजनि गरीब हुजनि पर मदीने वारे मीर जो मिलाद मल्हाईंदा ॿियो न आहे ॿियो को वुसअत न आहे जेकॾहिं पैसो न आहे शाहूकारी न आहे पर हिकिड़े ॾींहुं घर में पंहिंजे बचड़नि खे सुठी रिज़क सुठो रोज़ी सुठो घर में ताम रिझे करे इन इहा नियत कर अॼु मदीने वारे जो मिलाद करे रहियो आहियां भली तुंहिंजी ज़ाल खाईंदी तुंहिंजा बच्चा खाईंदा घर वारा खाईंदा पर मां
अबू बेलाए जी फतवा है त तव्हांखे घर वेठे मदीने वारे जे मिलाद जो सवाब मिली वेंदो। हे जमायत उर्स करण वारी आहे, मिलाद करण वारी आहे। असांजा अकाबिरीन जेके बि पढ़ंदे भले अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस देलवी हुजे, अल्लामा शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी हुजे, या अल्लामा अब्दुल रहीम शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह हुजे, जेके बि अकाबिरीन उम्मत जा आहिनि, जिन ते भले देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, अहले हदीस हुजे, उन्हनि जो सर्टिफिकेट उन्हनि जी सनद ॾिसंदे फिरी फिरी अल्लामा अब्दुल हक सां मिलंदी, फिरी फिरी शाह वलीउल्लाह सां मिलंदी। ये सब आलिम नबी जो मिलाद करण वारा हुया। इंशाअल्लाह हे महबूब जो फैज़ अॼु बि सारी आहे, सुभाणे बि जारी हूंदो। इंशाअल्लाह हे जमायत पंहिंजे पीर सां हिते बि गॾु आहे, क़बर क़यामत में बि इंशाअल्लाह गॾु हूंदासीं। वमा अलैना इल्लल बलाग। हिकिड़ो ऐलान इंतिज़ामिया जे तरफ़ खां त जीअं निमाज़ ख़तमु थींदी त लंगर जो हलंदो मरहलो, तव्हां मुंहिंजे हथ जो इशारो ॾिसो हिन गेट खां, पोइ हीअं सिधो फिरी हुन परी गलीअ मां लंगर खाने ते हलणो आहे, वापसि वरी तव्हां अचिणो आहे। निमाज़ खां पोइ महिरबानी करे हिन गलीअ में केरु न अचे, तमामु जमात घणी आहे ऐं बदनज़मी थींदी। मुंहिंजे हथ जो इशारो ॾिसो, हिन गेट ते वञिबो ऐं ईअं ई फिरी 12 वॾी गलीअ मां सिधो लंगर खाने जे मेन गेट ते। फ़क़ीर चाकर करमी खे गुज़ारिश आहे माइक ते अची नाज़ शरीफ़ पढ़े। अल्लाह 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 अल्लाह। ओ दीदो दोहरा दान अल्लाह यार, दीदो दोहरा दान, दीदो दोहरा दान अल्लाह यार, दीदो दोहरा दान, दीदो दोहरा दान अल्लाह वो आउज जो मेहमान, दीदो दोहरा दान अल्लाह यार, दीदो दोहरा दान। ओ प्यार भी दीदो पल भी भरी दो, कुर्ब भी दीदो कोन छदी दो, प्यार भी दीदो पल भी भरी दो, कुर्ब भी दीदो कोन छदी दो, वेझो विहारे हाल वंदी दो, वेझो विहारे हाल वंदी दो, आहे सकी सुल्तान अल्लाह यार आउज जो मेहमान, अल्लाह यार आउज जो मेहमान, दीदो दोहरा दान अल्लाह यार आउज जो मेहमान। ओ दरते जेको बाह करे थो, जानबत जो झोल भरे थो, दरते जेको बाह करे थो, जानबत जो झोल भरे थो, स्वाली खाली कोन वरे थो, स्वाली खाली कोन वरे थो, ओ सभु ॾिए सामान अल्लाह यार आउज जो मेहमान, अल्लाह यार आउज जो मेहमान। ऐं हिकिड़े पोचण भाग थो भाया, ओ हिकिड़े पोचण भाग थो भाया, हिकिड़े पोचण भाग थो भाया, छो न भला आऊं ख़ुशियूं मल्हाया, मोहब्बत जा आऊं गायण गाया, ओ छो न कया शुकुरान अल्लाह यार आउज जो मेहमान, अल्लाह यार आउज जो मेहमान, दोहरा दीदो दान अल्लाह यार दीदो दोहरा दान। ओ कोन छॾींदो आस अधूरी, कल्ब कंदो शल निर्मल नूरी, कोन छॾींदो आस अधूरी, कल्ब कंदो शल निर्मल नूरी,
कर्मी जमायत उम्मत समूरी कर्मी जमायत उम्मत समूरी ओ जन्नत मानन जवान अल्लाह यार आओज जो मेहमान आओज जो मेहमान अल्लाह यार आओज जो मेहमान है राजन जो रखवाल हुआ निर्मल नग पाल हुआ राजन जो रखवाल हुआ निर्मल नग पाल हुआ जानब मो जग पाल हुआ ओ नूर जई निशान अल्लाह यार आओज जो मेहमान आओज जो मेहमान अल्लाह यार आओज जो मेहमान दो दोहरा दान अल्लाह यार आओज जो मेहमान हींअर हिकिड़ो माण्हू मिलियो हेठि ढिकियो मूंखे इहा ॻाल्हि बिल्कुलु पसंदि न आहे मूंसां जेको मिले सिधो मिले हथु मिलाए मुसाफ़ो करे जेको हेठि किरण आहे मूंखे बिल्कुलु पसंदि न आहे पुराणो उहो अची ॾाढी वारो हुन थपड़ हणी कढांसि इहा ॻाल्हि शरीयत में बि ठीकु न आहे तरीक़त में बि ठीकु न आहे पहिरें पवण बि ज़रूरी कोन्हे को बसि हथु मिलायो मुसाफ़ो कयो इहा काफ़ी आहे सुन्नत तरीक़ो इहो बि आहे सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सलातो वस्सलाम अलैका या नबी अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह हय्या अलफलाह हय्या अलफलाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह तमाम दोस्तन की गुजारिश थी कजे त पंहिंजो सिफ़ूं सिधियूं रखो पेरनि जा रुख़ काबतुल्लाह ॾे सिधा रखो तमाम दोस्तन की गुजारिश आहे त विचा रस्तो छॾे ॾियो
निमाज़ ख़त्म थियण खां पोइ तव्हांखे जेको बि रस्तो ॾसियो वियो आहे उन रस्ते खां लंगर खाने ते हली लंगर करे वरी वुज़ू करे वरी इशा जी निमाज़ जे लाइ वापसि अची सिफ़ुन में वेह। अल्लाह कालीननि जे मथां चादर विछाए पोइ निमाज़ पढ़ो। الله أكبر الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين والسماء والطارق وما أدراك ما الطارق النجم الثاقب إن كل نفس لما عليها حافظ فلينظر الإنسان مما خلق خلق من ماء دافق يخرج من بين الصلب والترائب إنه على رجعه لقادر يوم تبلى السرائر يوم تبلى السرائر يوم تبلى السرائر فما له من قوة ولا ناصر والسماء ذات الرجع والأرض ذات الصدع إنه لقول فصل وما هو بالهزل إنهم يكيدون كيدا وأكيد كيدا فمهل الكافرين أمهلهم رويدا. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الحمد لله رب العالمين
الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين لإيلاف قريش إيلافهم رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت الذي يطعمهم من جوع وآمنهم من خوف الله أكبر سبحان ربي العظيم سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الحمد لله الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله السلام عليكم ورحمة الله السلام عليكم ورحمة الله استغفر الله العظيم الذي لا إله إلا هو الحي القيوم الله آمين الله آمين अल्लाहु आमीन सब पंहिंजे पंहिंजे हक़ में आमीन चओ अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तमाम दोस्तन के गुजारिश है त सुन्नत खे अदा करियो हुन खां बाद में जेको रस्तो तव्हांखे